अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। हाणे असां पढ़ंदासीं असांजो एडजेक्टिव। पार्ट ऑफ सीरीज में एडजेक्टिव। एडजेक्टिव जो मतलब होंदो है सिंधी में सिफ़त। छा? सिफ़त। हाणे एडजेक्टिव असांखे छा थो ॿुधाए? सिंपल डेफिनेशन पढ़ूं था। Adjective are words which shows quality, quantity, size, shape and color of a noun. सिंपल डेफिनेशन में वाज़े थिए पियो छा तो चवण चाहे। एडजेक्टिव आर वर्ड्स व्हिच शोज क्वालिटी, क्वांटिटी, साइज, शेप एंड कलर ऑफ ए नाउन। मतलब त असांखे सिफ़त ॿुधाए थो कंहिं इसम जो क्वांटिटी, ठीकु आहे, मिक़दार, क्वालिटी, ख़ासियत, साइज़, वॾो आहे नंढो आहे, कद, शेप माना शक्ल जो, एंड कलर ऑफ ए नाउन माना इसम जो रंग। पाण छा चवंदासीं सिंपल सिंधी में? सिफ़त अहिड़ा लफ़्ज़ जेके इसम जो गुण, अवगुण, गुण, अवगुण, अंग, कद, बुत ऐं रंग ॿुधाए। सिंपल त सिफ़त अहिड़ा लफ़्ज़ हूंदा जेको असांखे असांजे नाउन जे रंग, कद, बुत, शक्ल, अंग या सूरत या इमोशन इन्हनि जे बारे में ॿुधाए त असां उन्हनि खे चवंदासीं एडजेक्टिव माना सिफ़त। एग्जाम्पल, सब खां पहिरीं गुड। गुड छा थो करे? असांखे ख़ासियत ॿुधाए थो त माना को छोकिरो सुठो आहे। अहिड़े हिसाब सां वरी पाण चऊं अगली माना बदसूरत। गुड माना सुठो, अगली माना बदसूरत। वरी बिग, यो कदबुत थियो, या सिमाल, ठीकु आहे, त नंढो, वॾो या नंढो, ठीकु आहे। या पाण खे क्वांटिटी थो ॿुधाए, क्वांटिटी केतिरा? 3, 4। अंग अखर जेके हूंदा उहे इन खे पाण एडजेक्टिव सिफ़त तौर इस्तेमालु कंदा आहियूं। पोइ जेको आहे असांखे रंग, रंग कहिड़ा हूंदा आहिनि? रेड, ब्लू, येलो, इहे जेके आहिनि असांखे रंग जे बारे में बि ॿुधाईंदो आहे। ॿियो गुड, अगली, बेड, सिमाल, 3, 4, रेड, ब्लू, इहे सभई जेके आहिनि असांजा एडजेक्टिव जा मिसाल आहिनि। कुझु जुमिला ठाहियूं था, ॾिसो। अहमद इज ए गुड बॉय। हाणे इहो नाउन आहे अहमद। हाणे हिन जो
छा तो ॾेखारे, गुण तो ॿुधाए, ख़ासियत तो ॿुधाए त अहमद हिकु सुठो छोकिरो आहे। या पाण चऊं शी इज ए अगली गर्ल, माना ही हिकु बदसूरत छोकिरी आहे। या पाण हिते को नालो लिखी छॾूं, ठीकु आहे। या पाण नालो लिखी छॾूं साइमा। साइमा इज ए अगली गर्ल, माना वो नाउन जो या प्रोनाउन जो छा पियो ॿुधाए, ख़ासियत ॿुधाए पियो त ही जेको आहे न ही बदसूरत छोकिरी आहे। त अहिड़ा लफ़्ज़ जेके असांखे ख़ासियत ॿुधाइनि, गुण ॿुधाइनि, अवगुण ॿुधाइनि, नंबर ॿुधाइनि, त उनखे पाण छा चवंदासीं, एडजेक्टिव। या पाण हिते चऊं there are 4 apples, माना हिते ही 4 जेके आहिनि इहो असांखे एडजेक्टिव हालत पे ॿुधाए त घणा माना सूफ़ हुआ, हुते सूफ़ आहिनि 4। त अंग बि जेके हूंदा आहिनि उहे बि असांजा छा था ॿुधाइनि, असांखे एडजेक्टिव जे बारे में ॿुधाए पियो। या पाण चऊं जय इज ए टाल बॉय, जय हिकिड़ो डिघो छोकिरो आहे। त जय जो ही टाल छा पियो ॿुधाए, कद बि थो ॿुधाए पियो त जय हिकिड़ो माना डिघो छोकिरो आहे। त अहिड़े हिसाब सां इहे जेके बि लफ़्ज़ हूंदा आहिनि, केतिरा ई एडजेक्टिव हूंदा आहिनि, इन खां अलावा बि तमामु घणा हूंदा आहिनि। उनखे पाण आहिस्ते आहिस्ते जॾहिं हिन जा टाइप्स पढ़ंदासीं एडजेक्टिव जा, तॾहिं पढ़ण जी कोशिशि कंदासीं, सम्झण जी कोशिशि कंदासीं। फ़िलहाल बेसिक कॉन्सेप्ट ताईं अहिड़ा लफ़्ज़ जेके इसम जो गुण अवगुण अंग कद बुत रंग ॿुधाए त उनखे पाण चवंदासीं एडजेक्टिव सिफ़त। उम्मीद आहे तव्हांखे समझ में आई हूंदी, कॉन्सेप्ट क्लियर थियो हूंदो। हाणे कुझु पाण मिसाल पढ़ूं था एडजेक्टिव जा। मिसाल जी पाण चयो साइज़ जे बारे में, त साइज़ छा हूंदी आहे, जीअं साइज़ में स्मॉल नंढो, बिग वॾो, लिटिल नंढो थोरो, टिनी छोटो या घटि, शॉर्ट माना छोटो बिंदरो। हाणे वरी शेप, शेप छा थींदो, या त शक्ल जेका थींदी गोल सर्किल हूंदी, स्क्वायर चौरस हूंदी, फ्लैट माना सिधी, ओवल माना बेज़वी, या वाइड माना वेकरी। त इहे बि जेके असांजा एग्जाम्पल आहिनि एडजेक्टिव जा। फीलिंग्स ॿुधाईंदो आहे एडजेक्टिव असांखे, त इहे फीलिंग्स में छा हूंदो, एंग्री, कावड़ियल, हैप्पी ख़ुशि, फनी मज़ाक कंदड़, काइंड मेहरबान, स्वीट प्यारो, सैड उदास। इहे जेके फीलिंग्स आहिनि इहे बि असांजा मिसाल आहिनि एडजेक्टिव जा। पोइ कलर टाइम जेको आहे उहो बि असांखे एडजेक्टिव ॿुधाए थो। जीअं एंशियंट, एंशियंट जो मतिलबु हूंदो आहे क़दीम, पुराणे में पुराणो, अर्ली जल्दी, फास्ट तेज़, स्लो क्विक जल्दी, लेट देर सां। इहे बि जेके आहिनि असांजा बेसिक बुनियादी जेके आहिनि सिफ़त जा एग्जाम्पल आहिनि एडजेक्टिव जा, मिसाल आहिनि। इन्हनि खे असां अॻिते हली जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं, इन्हनि जो यूज़ेज पढ़ंदासीं। फ़िलहाल असांजे एडजेक्टिव बेसिक जेको डेफिनेशन वारी वीडियो में फ़िलहाल असां एतिरा ई पढ़ंदासीं, अॻिते इन्हनि जा यूज़ेज पढ़ंदासीं। थैंक यू। तव्हांखे एडजेक्टिव समझ में आयो हूंदो। थैंक यू। डीवा क्लास के सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। थैंक यू।